जी बिल्कुल, कोरोना वायरस जे ख़दशे सबब सिंध हुकूमत जे ऐलान तहत खानपुर शहर में मुकमिल तरह सां लॉकडाउन कयो वियो आहे। अॼु सुबुह जो जीअं ई खानपुर शहर में कारोबार खुलणु शुरू थियो त खानपुर पुलिस असांखे एक्शन में नज़र आई ऐं खानपुर थाणे जा जेका अहलकार आहिनि उहे मुख़्तलिफ़ बाज़ारूं जेके आहिनि खानपुर जूं, जिन में सराफा बाज़ार आहे, क्लॉथ मार्केट आहे, दुबई मार्केट आहे, उन सां गॾो गॾु पंजगुली चौक वारो एरिया आहे, ठिकराठो बस स्टॉप आहे, माकाई बस स्टॉप आहे, गबोल मार्केट आहे, घोटकी बस स्टॉप आहे। उन्हनि एरियाज़ ते जेके कारोबार आहिनि जिन जे हवाले सां लॉकडाउन जिते रखियो वियो आहे, मतिलबु त रुगो किराना जा जेका शॉप्स आहिनि उन्हनि खे खोलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। सब्जी थोरे फ्रूट वारा जेका आहिनि उन्हनि खे खोलण जी इजाज़त ॾिनी। बाक़ी जेके ॿिया कारोबार आहिनि जिन में पेस्टिसाइड आहे, कपिड़े जा दुकान आहिनि, सराफा बाज़ार आहे, उन सां गॾु गॾु बेकरीज़ आहिनि, जेके मिठाई जा शॉप्स आहिनि उहे त ऑलरेडी रमज़ान शरीफ़ जे करे बंदि आहिनि। मतिलबु त जेको आहे सो जेके लॉकडाउन में जेका सर्कुलर निकितो आहे, जेको नोटिफिकेशन निकितो आहे, उन ते जेके कारोबार बंदि करणा आहिनि उनखे खानपुर पुलिस बंदि कराए छॾियो आहे। हिन वक़्तु खानपुर शहर में जेको आहे सो तक़रीबन जेको कारोबार आहे उहो पुलिस डंडे जे ज़ोर ते बंदि कराए विया। बाक़ी जेके शयूं लॉकडाउन जो जेको नोटिफिकेशन आहे उन तहत जेके ॾेखारियूं वियूं आहिनि त उहे खुलियल हुजनि, उहे शहर में खुलियल। हिन वक़्तु खानपुर शहर में लॉकडाउन ते अमल करण जे लाइ खानपुर थाणे जा जेका पुलिस एहलकार आहिनि उहे गश्त करे रहिया आहिनि। ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ मोटरसाइकिल ते ईगल जेको आहे सो गश्त कयो पियो वञे। उन सां गॾो गॾु जेका पुलिस मोबाइल आहे उहा पिणु खानपुर शहर में गश्त करे रही आहे। हिन वक़्तु खानपुर शहर में तक़रीबन समूरो कारोबार जेको आहे उहो लॉकडाउन जे हवाले सां बंदि कयो वियो आहे। जी।